अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन। ड्रामा सीरियल दुलाब जी ड्रामे जी अचण वारी एपिसोड हिकिड़ो जेको ख़ासि सीन आहे उन जी अपडेट्स तव्हां सां शेयर कंदासीं ऐं इन सीन ते पूरी ज़बरदस्त अपडेट अॼु असां तयारु कई आहे। दोस्तो जंहिं टाइम ठारो ॾिसी वठंदो आहे मंसूर खान ऐं खून खे गॾु पंहिंजी भेण खे ॾिसी वठंदो आहे कंहिंसां गॾु मंसूर खान सां गॾु ऐं पोइ उते हू जासूसी करे सिधो वञी ॿुधाईंदो आहे राज़न खे त हिननि खे मारियऊं। लेकिन हाणे जेको राज़न आहे न, पहिरियों त मंसूर खान खे इन लाइ मारण लाइ तयारु हुयो त हुन खे शाहनवाज़ खान चई रहियो हुयो त हिन खे रस्ते तां हटाए, मुराद खे रस्ते तां मां हटाए ॾींदुमि। हो इन शर्त जे लाइ हू कमु करे रहियो हुयो। हुनजी ज़ाती दुश्मनी न हुई मंसूर खान सां। हाणे दोस्तो जॾहिं हू हीउ कमु ॾिसंदो मंसूर खान ऐं खून खे गॾु ॾिसंदो ऐं उन्हनि जी मतिलबु इश्क ऐं लव ऐं प्यार मोहबत जे बारे में उनखे ख़बर पवंदी त हू हाणे ज़ाती दुश्मनी ते लही ईंदो ऐं मंसूर खान सां ॼण ज़ाती दुश्मनी थी चुकी आहे ऐं इन जे करे हाणे नई प्लैनिंग कंदो। हुनखे ख़बर आहे जे सरेआम मारींदासीं असांजी बदनामी बि थींदी ऐं हुनजा शहदाई वरी असांखे कोन छॾींदा ऐं असांजो घरु बर्बादु थी वेंदो। हुनजा शहदाई हज़ारनि जी तइदाद में आहिनि ऐं असां 3 ॼणा छा कंदासीं, 4 ॼणा। हाणे राज़न जेको आहे ठारे वारनि खे, मिठल खे, सभिनी खे ककर खे रोकींदो, चवंदो जल्दबाज़ी न कयो। हाणे इन मंसूर खान खे कंहिं प्लैनिंग सां लेटाइणो आहे जीअं ख़बर बि न पवे ऐं नांग बि मरी वञे ऐं असांखे नुक़सान बि न थिए। शाहनवाज़ खान सिधो नथो विड़ी सघे, उनखे ख़बर आहे मंसूर खान जी ताक़त जो।